सेवण में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। तालका रिपोर्टर महमद सफ़र सेवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ तालके सेवण शरीफ़ जे ॻोठ हाजी महमद उस्मान सोलंकीअ में सरदार महमद मलूक सोलंकीअ जी मेज़बानीअ हेठि भान सईदाबाद जे हरदिल अज़ीज़ सियासी समाजी शख़्सियत सैयद हाजन शाह जे मान में शानदार जलसो मुनक़िद कियो वियो। इन शानदार जलसे में सियासी समाजी शख़्सियतुनि में सैयद हाजन शाह, सैयद महमद शाह, सैयद ज़ुल्फ़कार शाह, सैयद रोशन शाह, सैयद कोडल शाह, सैयद महमद अली शाह, मुमताज़ मेमण ऐं ॿियनि मुअज़्ज़िज़ीन शिरकत कई ऐं मुअज़्ज़िज़ीन खे ॻोठ हाजी महमद उस्मान सोलंकी पहुचण ते सोलंकी बिरादरी ऐं ॿियनि बिरादरनि पारां शानदार इस्तक़बाल कियो वियो। जॾहिं त हिन शानदार जलसे में ॻोठ हाजी महमद उस्मान सोलंकी ऐं आसपास जे मुख़्तलिफ़ बिरादरनि जंहिंमें सोलंकी, शेख, पंवर, चन्ना, बोज़दार, ॾेथा, ख़ुश्क ऐं बिरोही बिरादरीअ जे सवें माण्हुनि शिरकत कई। जॾहिं त आयल महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़त, पटकनि ऐं लुंगियुनि जा तोहफ़ा पेश कया विया। उन मौक़े ते मथियनि बिरादरियुनि जे सवें माण्हुनि जो चवणु हो त इलेक्शन वारे ॾींहुं पंहिंजे मुहसिन यूनियन काउंसिल शेख जे चेयरमैन सरदार महमद मलूक सोलंकीअ जी हिमायत कजे थी ऐं 8 फेबरवरीअ ते तीर ते ठपो हणी PS 77 ते बीठल उम्मीदवार अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे कामयाब कंदासीं।